चवंदा कोरोना आहे। केर तो चवे कोरोना आहे? कहिड़ो माण्हू तो चवे, कहिड़ो डॉक्टर तो साथ ॿुधाए त कोरोना आहे? अॼु जेको माण्हू मरे थो उनखे चवंदा कोरोना आहे। ही टारगेट हुकूमत खे पूरो करिणो आहे। हुनखे पंहिंजी हुकूमत पंहिंजे ख़र्च जे लाइ छिके छिके ग़रीबनि खे बुख मारे। अॼु मूंखे तूं 3 ॾींहं बुख मार, सुबुह जो खणी हल, चवंदो कोरोना भेण जो चुरगे थी वई आहे। ही बुख जो मारियल जेको कोरोना में वियो आहे। असीं ग़रीब मिसकिन माण्हू, बेरोज़गार माण्हू हाणे किॾां वञूं भला? असांजो ॿियो थोरो इहा आहे कोन। शहर में वञूं त पुलिस वारा लठ खणी जहिड़ा गड्ढा जे पोयां डोड़ंदा वठनि, जहिड़ा खोटे जे पोयां। कंहिंजे पुलिस वारे पेर में जुती कोन्हे, हण लठ तूं छो आयो हिन भेड़े तूं शहर? अरे असीं किॾां था वञूं? बुख था मरूं। बुख जे करे असीं सभु कुझु घोड़ा घोड़ा था करियूं। पोइ अचना अमेरिका में कोरोना आहे, हिते कहिड़ो अमेरिका में? अमेरिका पंहिंजी माउ पीउ इहा बि न को कोरोना न को बीहे। कोई डॉक्टर चवंदा डॉक्टर कहिड़े डॉक्टर खे कोरोना ठही आहे? अॼु डॉक्टर पाण छो पिया मरनि? भेण जो उनखे कोरोना थी वई आहे। कोरोना आहे किथे? मूंखे साबित करे ॾिनो असीं ॻाल्हाइण में। छा त असांजी 70-75 साल उमिरि आहे। तव्हां असांजे हथ जा बचायो, असांजे हथनि में ॼावा आयो। खंघि बुखार जेका इहो छा आहे? खंघि बुखार हमेशह थींदी आहे, सियारे जी अगाड़ी या पछाड़ी हर कंहिं माण्हू खे थींदी आहे। 100 साल खां वठी अचे पई। छो कंहिंखे न थिए चयो कोरोना? ही हुकूमत हाणे कोरोना ठाही आहे। हाणे रसो नांग निकिरी वियो, लियो कुट कुटा। इन भेण खे पंहिंजो टारगेट पूरो कनि पिया। पाण कमाइनि पिया, खाइनि पिया, ग़रीबनि ते मुसीबत ठीकु आहे। सुबुह खां वठी शाम ताईं